सेहत ऐं तंदुरुस्ती बाबति गिणती कंदड़ हज़ारे माण्हू टिघे वक़्त खां इहो ई सवाल कंदा आया आहिनि त वर्ज़िश शुरू करण खां अॻु का बि ग़िज़ा खाइण घुर्जे या न। इन हवाले सां मुख़्तलिफ़ माहिरनि जा ख़्याल बि मुख़्तलिफ़ आहिनि, जॾहिं त गुज़िरियल हिकु ॾहाके में इन सवाल जे जवाब में थियल तहक़ीक़ुनि जा नतीजा बि मुख़्तलिफ़ आया आहिनि। इन लाइ सवाल जो को हतमी जवाब न आहे। तंहिं हूंदे माहिर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त वर्ज़िश कंदड़ शख़्स खे पंहिंजी तबियत, जिस्मानी बीहक, कमज़ोरियुनि ऐं तवानाई जो अंदाज़ो करे इन ॻाल्हि जो फ़ैसिलो करणु घुर्जे त उनखे ग़िज़ा खाइण घुर्जे या न। अमेरिकी साइंस जर्नल फिजियोलॉजी में छपियल हिकु तहक़ीक़ मूजिबि वज़नी कम ऐं पेट निकितल माण्हुनि खे वर्ज़िश खां अॻु ग़िज़ा न खाइण घुर्जे। तहक़ीक़ कंदड़ माहिरनि मूजिबि वर्ज़िश शुरू करण खां अॻु हल्की ग़िज़ा या शरबत पी सघिजे थो, पर उहो बि उन सूरत में जॾहिं का टिघी वर्ज़िश कई वञे। उन खां अॻु बरतानवी साइंस जर्नल न्यूट्रिशन में छपियल तहक़ीक़ में बि माहिरनि तरफ़ां अहिड़ी सलाह ॾिनी वई आहे। साइंस डेली नाले हिकु ॿिए रिसाले जी अॻु कयल तहक़ीक़ में चयो वियो हो त वर्ज़िश खां अॻु ग़िज़ा न खाइण घुर्जे। उन दौरान वर्ज़िश साह खणण समेत अंदरूनी नालियुनि में सोज पैदा थी सघे थी। वर्ज़िश खां अॻु ग़िज़ा खाइण घुर्जे या न, इन हवाले सां माहिरनि हेल ताईं को हतमी जवाब नाहे ॾिनो। जेतोणीकि माहिरनि जो ख़्याल आहे त पीरसन माण्हू, कमज़ोर ऐं स्मार्ट जिस्मानी बेहक रखंदड़ माण्हुनि खे जेकॾहिं वर्ज़िश खां अॻु कुझु खाइणो आहे त उहे हल्की ग़िज़ा खाई सघनि था। माहिरनि मूजिबि जेकॾहिं को शख़्स डोड़ण वारी वर्ज़िश करणु चाहे थो ऐं रोज़ानो 100 मीटर डोड़े थो त उनखे पंहिंजी तवानाई ऐं जिस्मानी बीहक जे हिसाब सां कुझु ग़िज़ा खाइण घुर्जे। ॿी सूरत में हू 20 मीटरनि में ई थकिजी पवंदो। माहिरनि मूजिबि वर्ज़िश खां अॻु ग़िज़ा खाइण जा के ख़तरनाक नतीजा न आहिनि, पर कॾहिं कॾहिं वज़नी कम करण या पेट निकितल शख़्स लाइ साह खणण में ॾुखियाई थींदी आहे।